तू हमेशा उन्हनि हज़ारें ॿारनि जे दिलनि में यादि रहंदीअ जन खे तो पाले ताते वॾो करे शादियूं करायूं। उहे ॿार तुंहिंजा पुटड़ा आहिनि, उहे ॿार तुंहिंजूं धीअरियूं आहिनि। सलाम बल्कि सीधी सलाम। एक इंसान होने के नाते एक इंसान अपनी पूरी जिंदगी दे दे इंसानियत के लिए, इससे बड़ी और मेरे लिए क्या खुशी होगी। सर वो बाहर एक एक्सीडेंट हो गया। तो एक्सीडेंट हो गया है तो मैं क्या करूँ? सर प्लीज जरा मदद के लिए चले ना। हट, मैं मदद के लिए चलूं? मैं एक सरकारी अफसर हूँ, मैं मदद के लिए चलूं? क्या तुमने मुझे सरकार ये भी समझ रखा है जो हर एक की मदद के लिए चला जाता है? डियर व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। मुझे अॼु जी जेका ही पोस्ट आहे उहा हिकु अहिड़ी पोस्ट आहे जेका हिन समाज जे हर माण्हू सां लाॻापियल आहे। असांजो दोस्त मुश्ताक राजपुर आहे, उनजो स्टेटस आहे, उन तां खयल आहे। उन लिखियो आहे बल्कीस ईदी जे बारे में त अॼु केतिरा ई यतीम ॿार वरी यतीम थिया आहिनि जो धरतीअ जेतिरी वसियत रखंदड़ बल्कीस ईदी जे हंज खां महरूम थिया आहिनि। वाक़ई बल्कीस ईदी जी जेका हंज हुई उहा एॾी वॾी जो हर यतीम ॿार उन जे हंज में निंड कंदो हो, सुम्हंदो हो। बल्कीस ईदी जी मोकिलाणी अॼु उहा न रही आहे असांजे हिन दुनिया में। केॾी वसियत हुई तुंहिंजी ज़िंदगी में। सभु यतीम बेसहारा ॿार, छोकिरियूं छोकिरा जेकी तुंहिंजे दर ते वालिदीन छॾे वेंदा हुआ, तो उन्हनि खे पालियो निपायो, उन्हनि जूं शादियूं करायूं। केॾो वसी हुई तुंहिंजी हंज। उन मंज़िल ते कोई थो पहुचे। अम्मा बल्कीस, तव्हां सिर्फ़ु ईदी साहिब जे कम खे जारी न रखियो, बल्कि संदसि हयाती में उनखे अॻिते वधायो। उन में नवां पासा आंदा। तमामु थोरियूं ऐं नंढियूं मुलाक़ातूं हुयूं तव्हां सां हुयूं, पर अव्हां जी सदाई कमनि खे ॾिसी माण्हू सोचींदो हो त छा त कमाल जी ज़िंदगी आहे, छा त बेसहारा ॿारनि लाइ छांवरो आहे। पेशे जे लिहाज़ खां त तूं हिकु नर्स हुईं ऐं आहीं। ईदी साहिब जे इश्क ऐं रंग में सफ़ा रंगजी वईं ऐं कमाल जो निभाउ सिर्फ़ु हिकु शख़्स सां न, उन जे कम सां। ही आहे ज़िंदगी। हर माण्हू उनखे यादि करे थो जेको ॿियनि लाइ जीए थो। बल्कीस ईदी हुजे, सतार ईदी हुजे, डॉक्टर अदीब रिज़वी हुजे, डॉक्टर रहीम बख्श भट्टी हुजे, अहिड़ा ॿिया सवें हज़ारे उहे माण्हू जेकी ॿियनि इंसाननि जे लाइ ज़िंदा रहनि था, उहो ई तारीख़ में ज़िंदा रहनि था। जेको फ़र्द सिर्फ़ु पंहिंजी ज़ात लाइ जीए थो, पाण लाइ जीए थो, उन जे मरण खां पोइ उहो कुझु सालनि खां पोइ माण्हुनि खां विसरी वञे थो। पर हर माण्हू तारीख़ में उहो ई ज़िंदा रहे थो जेको ॿियनि जे लाइ जीए थो ऐं ॿियनि लाइ मरे थो। ही उहे किरदार आहिनि जन पंहिंजूं ज़िंदगियूं ॿियनि माण्हुनि जे लाइ वक़फ़ करे छॾियूं। अॼु जॾहिं हू मरी वञनि था त सॼी दुनिया उन्हनि खे यादि करे थी। असीं बि उन मौक़े ते हिन सिंध जी अज़ीम धीअ बल्कीस ईदी खे यादि कयूं था। सलाम बल्कीस ईदी, तूं हमेशह असांजे दिलनि में यादि रहंदी।